अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी एस टीवी न्यूज़ नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, सजावल का सलीम मलाह जी रिपोर्ट मूजिब सजावल में गुज़रियल 12 ॾींहनि खां बुख हड़ताल थी वेठल पीपी जयाले कामरेड हुसैन शेख पीपी जो जियालो हुसैन शेख दाहिंदी चयो त पीपी ज़िले सजावल जी क़यादत मूंखे पटेवाली ॾियण जा कूड़ा दिलासा ॾेई नौकरी खां नज़रअंदाज कयो आहे। 1 साल अॻु नौकरी लाइ इलामती बुख हड़ताल कई। उन वक़्तु पीपल्स पार्टी तालका सजावल जे सदर डॉक्टर इकबाल मेमर पटेवाली नौकरी ॾियण जो दिलासो ॾेई बुख हड़ताल ख़त्म कराई। हिन वक़्तु क़यादत वटि वर्करनि लाइ नौकरी मौजूद आहिनि, पर पार्टी क़यादत मूं ग़रीब जी कार बि सार न लधी, न वरी पार्टी जो को माण्हू मुंहिंजो हाल पुछण आयो आहे। हिन पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त मूं ग़रीब वर्कर खे पटेवाली नौकरी ॾियारी वञे।